अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, आऊं तव्हांजो भाउ मोहम्मद इस्माइल खोसो। जी त अॼु असीं कुझु दोस्तनि वटि दावत ते आयल हुआसीं। हींअर असां कींजर किनारे ते वेठल आहियूं। प्यारा दोस्तों, माशाअल्लाह अॼु मौसम बि तमामु थधो आहे। तव्हांखे हिन वीडियो ज़रिए असीं अॼु कुझु न कुझु थोरो घणो ॾेखारींदासीं। जेका दोस्तनि जी उताक ठहियल आहे, ज़बरदस्त नमूने ठहियल आहे। तो पहिरीं तव्हांखे हुनजो दीदार कराईंदासीं ऐं अॻिते हवाला वरी तव्हां खां पोइ असीं करियूं था। तो महिरबानी करे तव्हां पहिरीं थोरो उताक जी लोकेशन ॾिसो, पोइ वरी पंहिंजी ॻाल्हि ॿोल थिए थी। जी न प्यारा दोस्त, तव्हांखे मूं सॼो उताक जो लुक ॾेखारियो। माशाअल्लाह ज़बरदस्त ख़र्चु थियल आहे। दोस्त जो असांजो दोस्त आहे मोहम्मद उमर गंदरो साहिबु, जिन्हनि जो ई फार्म हाउस आहे। ऐं इंशाअल्लाह असांखे सपोर्ट कंदा ऐं असांखे तव्हांजे भाइरनि ऐं दोस्तनि जे सपोर्ट जी फुल ज़रूरत आहे। असांखे तव्हां सपोर्ट ॾींदा त तव्हांखे अहिड़ियूं इंशाअल्लाह असीं सीनरियूं ॾेखारींदा रहंदासीं ऐं तव्हांखे बिल्कुलु ॿियूं बि कुझु वीडियो असीं तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। सो महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं शेयर कंदा। तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं।